ॾहों मेल मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त इंडिया जी हिंदू मज़हबी जमायत BJP जे अॻुवाण पारां हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी करण खिलाफ़ जमायत अहले सुन्नत जे अॻुवाण ऐं शहरनि वॾे तादाद में गॾु थी ॾहों मेल मोरी में रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो करे गुस्ताख रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई है। इन मौके ते अॻुवाण खिताब कंदे चयो है त तहफ़ुज़ नामूस रिसालत तहफ़ुज़ शान साहबा जा मुहाफ़िज़ ॾहों मेल मोरी जा गैरतमंद मुसलमान अॼु बि वॾी तादाद में गॾु थी पाकिस्तान ऐं दुनिया जे मुसलमान मुल्कनि खां इहो मुतालबो करे रहिया आहियूं त नबी साईं जी शान में गुस्ताखी कंदड़ मुल्क हिंदुस्तान खां सिफ़ारती तालुकात ख़त्म करे आम ज़िंदगी में इस्तेमाल थींदड़ हिंदुस्तान जी समूरनि शयुनि ऐं फिल्मनि समेत समूरा लाॻापा ख़त्म करे सच्चा मुसलमान हुअण जो सबूत ॾियण। असां हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी कंहिं बि सूरत में बर्दाश्त नथा करे सघूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़त्म नबूअत लाइ असांजी जान जा नज़राना ॾेई बि हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तक़दस जी हिफ़ाज़त कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।